अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नर नाब शामा ख़बर शामिल कयूं था। AK डेहरी जी डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद इब्रार अहमद जाफ़र जे सदारत हेठि ज़िले में इंतज़ाम एहतराम रमज़ान ऑर्डिनेंस ऐं सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस जे मौजूदा सूरत हाल खे नज़र में रखंदे मस्जिदुनि ऐं इमाम बारगाहनि में तरावी ऐं ॿियनि इज्तिमाउनि ते लागू कयल पाबंदीअ ते अमल करण लाइ आलम सगोरनि ऐं ज़िला ऑफिसरनि जो आला इजलास दरबार हाल में थी गुज़रियो। इजलास में SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुनियूं, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी मोहम्मद अज़ीम मुगल, पाक आर्मी रेंजर्स पुलिस बल्दियात समेत मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि ऐं सभिनी मुखातिब फ़िक्र जे आलम सगोरनि शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर चयो त कोरोना वायरस जे वबा जे करे मुल्क बिलख़ुसूस सिंध में कोरोना वायरस जे फैलजण खे रोकण लाइ सिंध हुकूमत पारां मस्जिदुनि में जुमे जी नमाज़, तरावी, इफ्तार ऐं सहरीअ जे इज्तिमाउनि ते पाबंदी लागू कई आहे। मस्जिदुनि में इमाम बारगाहनि में हुकूमत पारां ॾिनल इजाज़त मुताबिक़ सिर्फ़ मस्जिद इंतज़ामिया ऐं 3 खां 5 माण्हू नमाज़ अदा करे सघंदा। उन लाइ सभिनी मुखातिब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ उलमा कराम ज़िले इंतज़ामिया ऐं सिक्योरिटीदारनि सां तावन कनि ऐं आवाम में आगाही पैदा करण सां गॾु हुकूमत पारां ॾसियल हिफ़ाज़ती क़दमनि ते अमल करण जी तलक़ीन कनि त जीअं ज़िले में कोरोना वायरस खे फैलजण खां रोके सघिजे। डिप्टी कमिश्नर वधीक चयो त हुकूमत पारां ॾिनल हुकुमनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते SSP तनवीर हुसैन तुनियूं चयो त ज़िले में कोरोना वायरस जे मौजूदा सूरत हाल खे नज़र में रखंदे एहतराम रमज़ान ऑर्डिनेंस ते मुकमल अमल करण लाइ सिक्योरिटी प्लान तरतीब ॾिनो वियो आहे। HR JD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।